Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. इमरान खान गेम हाराइण खां पोइ पिच ते लेटी रोइण शुरू कयो आहे। चए थो मां न खेॾंदुसि त कंहिं ॿिए खे बि न खेॾणु ॾींदुसि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान ख़तरनाक रांदि खेॾे रहियो आहे। इमरान खान साहब शिकतान गैर आइनी ऐं गैर जमहूरी तरीक़ो इख्तियार न कयो, अव्हां खे जमहूरी तरीक़े सां शिकस्त थी आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बिलावल चयो त इमरान पहिरियां चयो त बेतमादी रिथ आई त ऑपोज़िशन खे सरप्राइज़ ॾींदुसि, हाणे चई रहियो आहे त बेतमादी रिथ पुठियां आलमी साज़िश आहे। हमें बड़ा नाराज हो कि एक हमारे बड़े ताकतवर मुल्क कहा जी आप रशिया क्यों चले गए। एक मुल्क को कह रहे हैं कि आपने रशिया का दौरा क्यों किया है और गुस्से हो गए हैं। और मैं आज बयान पढ़ रहा हूँ बरतानिया की फॉरेन सेक्रेटरी का कि जी हम हिंदुस्तान को नहीं कह सकते उनकी इंडिपेंडेंट फॉरेन पॉलिसी है, इट्स एन इंडिपेंडेंट कंट्री। तो हम क्या हैं, हमें तो सिर्फ आप वहाँ क्यों और मैं ये किसी को मैं एक्चुअली उनको ब्लेम नहीं करता, ये हमारा कसूर है। मैं अभी देख रहा था कल हमारे जिन्होंने अचकने सलवाई हुई हैं वो इंटरव्यू दे रहे थे, जी अमेरिका को नाराज नहीं करना चाहिए, वो खड़े होकर इंटरव्यू दे रहे हैं, हो अमेरिका के बगैर हमारा गुजारा नहीं हो सकता। इन लोगों की वजह से आज हम यहाँ पहुंचे हैं। मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। बेतमादी रिथ में कामयाब थियासीं त फौरी चूंडूं कराइण जो आइडिया सुठो आहे। गुज़िरियल साल जे अगस्त महीने खां मूं ख़िलाफ़ थींदड़ साज़िश जी ख़बर हुई। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त हिकु ताक़तवर मुल्क कावड़जी चवे थो त रूस जो दौरो छो कयो। छा हुकूमत हटाइण लाइ हिकु मुल्क ॿिए मुल्क खे धमकी ॾेई सघे थो। इहा असांजी ग़लती आहे जो अहिड़नि मुल्कनि अॻियां तासुर ॾिनो त उन्हनि खां सवाइ जीअरो रहणु मुमकिन न आहे। जिन शेरवानियूं सिपाहियूं आहिनि उहे इंटरव्यू ॾियनि था त अमेरिका खे नाराज़ न कयो, उन खां सवाइ गुज़ारो नथो थी सघे। भारत खे दाद ॾियां थो जो हुननि परॾेही पॉलिसी आज़ादु रखी, को बि मुल्क आज़ादु पॉलिसी बिना पंहिंजो तहफ़ुज़ नथो करे सघे। अञा ताईं ऑपोज़िशन जी पार्टीज़ खे का बि कॉल न आई आहे। आचर ते इमरान खान जो सियासी ड्रामो ख़त्म थींदो। 7 मार्च ते धमकी वारो ख़त आयो त हुकूमत हेल ताईं छो ख़ामोश हुई। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त छा इमरान खान ॿार आहे जो मासूमियत में अमेरिका जो नालो खणी वियो। इहे ड्रामा करे कंहिंखे बेवकूफ़ बणाए रहिया आहियो। इमरान खान खे बि ख़बर आहे त आचर ते खेसि बेतमादी रिथ में शिकस्त मिलंदी। शहबाज शरीफ़ चयो त नवाज़ शरीफ़ जल्द ॾे वापसि अची वेंदो। उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा मंज़ूर थियण बाद पंजाब काबीना टुटी वई। गवर्नर चौधरी सरवर उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा मंज़ूर कंदे नए वॾे वज़ीर जी चूंड लाइ पंजाब असेंबली जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। पीटीआई तरफ़ां परवेज़ इलाही पंजाब जी वॾ वज़ारत लाइ नामज़द थियल। ऑपोज़िशन गॾियल उम्मीदवार आणण लाइ मुशावरत शुरू करे छॾी। वज़ीर आज़म इमरान खान फिरी वियल मेंबर्स जा वज़ाहती जवाब अणपूरा करार ॾेई रद्द करे छॾिया। रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी। ज़रियनि मूजिबि पार्टी अॻवाननि जे इजलास दौरान वज़ीर आज़म चयो त फिरी वियल मेंबर्स खे वज़ाहत लाइ ॾिनल वक़्तु ख़त्म थी वियो, हाणे संदनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पीटीआई फिरी वियल मेंबर्स जी नाअहली लाइ इलेक्शन कमीशन में रेफरेंस दाख़िल कराईंदी। वज़ीर आज़म इमरान खान ते कातिलाने हमले जी रिथाबंदी जी दावा। सुद समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त सिक्योरिटी एजेंसीज़ रिपोर्ट कयो त वज़ीर आज़म ते कातिलाने हमले जी रिथाबंदी साम्हूं आई आहे। रिपोर्ट्स बाद वज़ीर आज़म जी सिक्योरिटी वधाई वई आहे। पाकिस्तान के ज़िम्मेवारनि खे चवां थो त ईद उल फितर खां पोइ चूंडूं करायूं वञनि। शफ़ाफ़ चूंडूं ज़रूरी आहिनि त जीअं आवाम पंहिंजा नुमाइंदा चूंडे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त जिन पैसा वठी ज़मीर विकिणियो आहे
उहे पंज तक जे माण्हुनि खे मुंहुं ॾींदा। इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ भली नाकाम बि थिए तॾहिं बि मुर्दारनि हथां शिकस्त न मञींदासीं। पिंडी शहर गद्दारनि खे पसंदि नाहे कंदो। पाकिस्तानी सियासत में सुभाणे वारो ॾींहुं इंतिहाई अहम आहे। नस्ली ऐं असली माण्हू इम्तिहान में बि साथ ॾींदा आहिनि। ऐं इमरान ख़ान सां गॾु पहाड़ जीअं बीठल रहंदुसि। शहबाज शरीफ के प्रेस कॉन्फ्रेंस दौरान नवाज शरीफ जो फोन। मरियम औरंगजेब लाइव प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहबाज शरीफ जे नवाज शरीफ सां ॻाल्हि कराई। शहबाज शरीफ नवाज शरीफ खे चयो त मां प्रेस कॉन्फ्रेंस में वेठो आहियां, थोरी देरि खां पोइ अव्हां सां ॻाल्हायां थो। शहबाज शरीफ नवाज शरीफ खे चयो त असां इतिहादी पार्टी सां मुशावरत करे रहिया आहियूं। क़ौमी असैम्बली में बेतमादी रिथ ते वोटिंग जे ॾींहुं फुल प्रूफ सिक्योरिटी यकीनी बणाई वञे। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी खे ख़त उमाणे छॾियो। शहबाज शरीफ 10 लख माण्हू आणण बाबति हुकूमती बयाननि जो हवालो ॾींदे चयो आहे त पुलिस ऐं इंतिज़ामिया MNAs जी सिक्योरिटी यकीनी बणाइण समेत आइन तहत ज़िम्मेवारियूं निभाइनि। शहबाज शरीफ नए वज़ीर आज़म जी चूंड जे ॾींहुं बि सिक्योरिटी जो मुतालबो करे छॾियो। ख़त जी कॉपी कमिश्नर DC ऐं IG इस्लामाबाद ॾांहुं बि उमाणी वई। खैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। PTI 31 तालुक़े काउंसिल्स मां 13 काउंसिल्स में कामयाब। 14 काउंसिल्स में बि PTI जे उम्मीदवारनि खे सरसी। 6 तालुक़े काउंसिल्स में आज़ाद उम्मीदवार मैदान मारे विया। JUIF 5 तालुक़े काउंसिल्स में कामयाब ऐं 7 काउंसिल्स में अॻिते। जमात इस्लामी 3 ऐं पीपल्स पार्टी 1 तालुक़े काउंसिल में कामयाब। जबरी गुमशुदगी बग़ावत आहे ऐं अहिड़े अमल ते बग़ावत जो केस ठहे थो। इस्लामाबाद हाई कोर्ट में मुदस्सर नारो जे केस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त आइन तहत हलंदड़ मुल्क में जबरी गुमशुदगियूं बर्दाश्त जोगियूं न आहिनि। छा मुदस्सर जो पतो न पवणु रियासती इदारनि जी नाकामी आहे? वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खे इहो ॾिसणो आहे संदन मर्ज़ी बिना कंहिंखे बि लापता नथो करे सघिजे। मिसिंग पर्सन थियणु रियासत जी नाअहली आहे, पोइ उहे ट्रेस बि नथा थियनि। रियासती इदारा एग्ज़ीक्यूटिव कंट्रोल में न आहिनि त उहो ज़िम्मेवार आहे, छो न चीफ एग्ज़ीक्यूटिव खे ज़िम्मेवार करार ॾियूं। पंजाब जे इलाइक़े ओकाड़ा मां चूंडियल आज़ाद MPA जुगनू मोहसिन नवाज़ लीग में शामिल। जुगनू मोहसिन तरफ़ां हमज़ा शहबाज सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान नवाज़ लीग में शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान। हमज़ा शहबाज चयो त इमरान ख़ान सफ़ारती लाॻापनि जो मज़ाक़ बणाए रहियो आहे। अवाम इमरान ख़ान खे रद्द करे छॾियो। हाणे पार्लियामेंट में बेतमादी रिथ कामयाब थींदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।